घोटकी भरिसां ॻोठाणनि जे बेबुनियाद इल्ज़ामनि ख़िलाफ़ ॻोठ हासिल खान पठान वासी पुलिस एहलकार शाहनवाज़ पठान सेशन कोर्ट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस एहलकार शाहनवाज़ पठान एहतजाज कंदे ॿुधायो त बिरादरी जा मुखालिफ़ माण्हू खाविंद बख्श पठान, जमालुद्दीन पठान, हाकिम पठान, ख़ालिद पठान, ज़ाहिद पठान, साजिद पठान, आशिक पठान, नदीम पठान ऐं ॿिया कोर्ट में पिटीशन ज़रिए मुख़्तलिफ़ क़िस्म जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त बाअसर माण्हुनि जे चुर्च ते मुखालिफ़ बिरादरी जा माण्हू मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे मुबैना तौर मोतमार धमकियूं बि ॾियनि पिया। संदसि जान खे ख़तरो आहे। पुलिस एहलकार शाहनवाज़ पठान अखियुनि मां लुड़क हारींदे चयो त ॻोठ में पंहिंजे ख़र्च ते मदरसो ठाराए ॿारनि खे दीनी तालीम ॾियारींदो हुअसि, पर मुखालिफ़ ॻोठाणा कूड़नि केसनि में फासाइण जी साज़िश करे मदरसो बंदि करायो आहे। हुन चयो त मुखालिफ़ माण्हू मूं मथां बिला जवाज़ कूड़ा इल्ज़ाम हणी फासाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन एसएसपी घोटकी, डीआईजी सखर समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे साणस इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।